सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां हैदराबाद प्रेस क्लब मां सर्वे चोडो अवां जी समातुनि में हाज़िर आहियां। सामीन, हिन वक़्तु हिते हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां मासूम 17 सालनि जो गुम थियल नौजवान जेको शागिर्द आहे, जंहिंजो कंहिं सियासी कंहिं बि समाजी तंज़ीम सां को वास्तो न आहे, पर बदकिस्मती सां उहो पिणु गुम कयो आहे। तो इन समूरी सूरताल ते सैफ जो वालिद ऐं सिंध जो मशहूर लेखक सहाफ़ी साईं हबीब जतोई असां सां गॾु आहे। हबीब साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। तव्हांजी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ लंडन सिंध। हबीब साईं, असांजे सामईन खे ॿुधायो त अॼु तव्हां प्रेस क्लब ते अॼु छो धरणो हयो आहे ऐं ही सॼी मामिलो छा आहे, असांजे सामईन खे कुझु ॿुधाईंदो? साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। असुल में मुंहिंजो 16 सालनि जो पुटु आहे सैफ जतोई, जेको स्टूडेंट आहे डिग्री कॉलेज कासमाबाद जो ऐं फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में पढ़े थो। मासूम ॿार आहे, माइनर आहे। उनखे एजेंसियूं खणी वयूं आहिनि 12 जुलाई 2017 ते मुंहिंजे भिटाई टाउन में मुंहिंजो घरु आहे, उतां सुबुह जो 4 बजे रेड करे सॼे घर वासियुनि खे बंदि करे ऐं गन पॉइंट ते सैफ जतोई खे मारींदा कुटींदा, हुनखे अखियूं ॿधी ऐं पुठियां हथ कड़ियूं हणी ऐं हुनखे खणी विया आहिनि। अॼु तक़रीबन 2 महीना थियण वारा आहिनि। असां जेको आहे सो पुलिस वटि, अदालतुनि में मुख़्तलिफ़ ज़िम्मेवार ॿियनि इदारनि वटि भॼी भॼी थकिजी पिया आहियूं। त असांखे को बि हुनजो ॿुधायो नथो वञे ऐं अॼु ॾींहं ताईं
ज़ाहिर नथो कयो वञे। असां सख़्तु तशवीश में मुबतला आहियूं ऐं असांजी फैमिली जे सब आहे ऐं सिर्फ़ जतोई जा दोस्त ऐं सिविल सोसाइटी में सख़्तु साह ऐं दुख जी लहर आहे त वॾनि खे त छा काफ़ीस खे अॻुवा कयो वियो ऐं उस्तादनि खे अॻुवा कयो वियो ऐं हाणे त ॿारनि खे बि अॻुवा कयो थो वञे ऐं असांखे कुझु ॿुधायो बि नथो वञे। असांखे हुनजी वेर बाउट जी का ख़बर न आहे। असांखे इहा ख़बर न आहे त असांजे ॿार खे भाॼियूं ॾियनि था या नथा ॾियनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो कंहिं क़िस्म जो ट्रीटमेंट आहे या न आहे। असांखे बुनियादी हक़नि खां महरूम कयो वियो आहे ऐं मां हमेशह 18 तारीख़ ते प्रेस कॉन्फ्रेंस थी कई हैदराबाद प्रेस क्लब ते त मूं चयो जेकॾहिं मुंहिंजे ॿार जेको क़सूर आहे त तव्हां हुनखे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख साहब खे पंहिंजे पहिरें ऑर्डर में ई सभिनी इदारनि ऐं पुलिस खे चयो त तव्हां जेको आहे सो हुनखे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो ऐं मैजिस्ट्रेट में पेश कयो। त जॾहिं सभु रस्ता बंदि थी विया आहिनि हुन खां पोइ असां हाईकोर्ट जे ऑर्डर ते 14 सितंबर ते विजयनगर थाणे ते FIR बि कराई आहे। त इन सिचुएशन में हाणे असां वटि रस्तो न आहे त असीं पुरअमन एहतजाज कयूं ऐं असां कल्ह खां वठी जेको आहे सो हैदराबाद प्रेस क्लब ते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। कल्ह बि बुख हड़ताल ते वेठा हुआसीं ऐं अॼु बि असां धरणो आयो आहे ऐं बुख हड़ताल ते वेठा आहियूं ऐं शाम जो मुज़ाहिरो बि कंदासीं। त असांजो मुतालबो इहो बुख हड़ताल जो ऐं एहतजाज जो इहो आहे त असांजो ॿार माइनर आहे ऐं हू कंहिं बि पॉलिटिकल एक्टिविटी में न आहे न कंहिं ऑर्गेनाइज़ेशन सां एफिलिएटेड आहे ऐं न हू कंहिं क्रिमिनल एक्टिविटी में शामिल आहे। त उन करे हुनखे पूरी तौर ते बाज़ियाब करायो वञे ऐं पाकिस्तान जे अंदरि कानून मौजूदु आहे, कॉन्स्टिट्यूशन बहाल आहे, जमहूरी हुकूमतूं आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी वेठो आहे ऐं सिंध जो वॾो वज़ीर मुरादरी शाह साहब वेठो आहे। सभु वेठा आहिनि ऐं उन्हनि जे आर्डर ऐं कोर्टूं मौजूदु आहिनि ऐं कोर्टूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी मौजूदगी में जेको आहे सो असांजा ॿार अॻुवा कयूं करे खणी पिया वञनि। त असां हिन सिचुएशन में असांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जॾहिं फंडामेंटल राइट्स बहाल आहिनि ऐं कोर्टूं बि एजेंटनि खे चवनि थियूं त तव्हां अॻुवा कयल माण्हुनि खे कोर्टूं में पेश कयो, रजिस्ट्रेट जे आॾो पेश कयो, उन्हनि जे लाइ पेश नथो कयो वञे। ज़ाहिर आहे असां वटि हाणे ॿियो को रस्तो न आहे। उन करे असां जेको आहे सो हाणे एहतजाज जे रस्ते ते आहियूं ऐं पहिरें मरहले में असां 21 तारीख़ खां वठी यानी कल्ह खां वठी 18 सेप्टेंबर ताईं धरणो धरंदासीं ऐं मुज़ाहिरो बि कंदासीं ऐं 18 अगस्त खां पोइ असां सिविल सोसाइटी जे दोस्तनि ऐं फैमिली ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां जेके मूंसां गॾु हाणे बुख हड़ताल ते वेठा आहिनि त हुन सां सलाह करे असां को नओं लाइ अमल ठाहींदासीं। हबीब साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। तव्हां सां गॾु जेके दोस्त वेठा आहिनि तव्हां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कराईंदव सॼी? जी जी जी, ही असांजो दोस्त आहे पीस पार्टी हैदराबाद जो अॻवान आहे ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स सर्वेंट सोसाइटी जो मरकज़ी चेयरमैन आहे जान मोहम्मद जुनेजा साहब। त पोइ तव्हां जान मोहम्मद जुनेजा साहब सां ॻाल्हायो। वालेकुम सलाम जान साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। तव्हां बि इन एहतजाजी धरणे में गॾु आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेकी मुख्य तंज़ीम आहे उन सां वाबस्तगी आहे। असांजे सामाईन खे ॿुधायो त ही सॼी सूरत हाल सिंध में केॾांहुं पई वञे ऐं ही केतिरी नुक़सानदेह थींदी ईंदड़ वक़्त लाइ? बुनियादी तौर ते तमामु ख़तरनाक ऐं संगीन सूरत हाल जेका पंहिंजो थी वई आहे। सिंध जे शौर जे ख़िलाफ़, सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ ही गहरी साज़िश पई थिए। बेगा वक़्त में चादर ऐं चार दीवारी जो तकद इस्तेमाल करे कंहिंजा बचा करणु, को उस्ताद खे अगवा करणु, को सहाबी खे अगवा करणु, कंहिं सियासी कारकुन खे अगवा करणु ऐं उनखे सालनि जा साल गुम करे छॾणु। 5-5 6-6 महीना उन्हनि जी मुलाक़ात न हुजे, उनजी कंहिं भेण भाउ जी ख़बर न हुजे त रियासत हिन मुल्क में ही चाहे छा पई जेका पंहिंजो। हाणे जॾहिं उन्हनि जेका पंहिंजो जॾहिं त हिते जेका सॼा इंसानी हक़ बहाल आहिनि, सभु शयूं कानून मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि क्रिमिनल एक्टिविटी में को माण्हू मुलविस आहे त तव्हां हुनखे 24 कलाकनि जे अंदरि कोर्ट ऑफ लॉ में पेश करणो आहे। पर ही किथां जो जेका रियासती कानून आहे जो माण्हू सालनि जा साल ख़बर ई नथी पए, माण्हुनि खे खणी वञण, वरी उन्हनि जूं जेका डेड बॉडीज़ मिलण, असांखे बि इन क़िस्म जो शक ऐं गुमान थो थिए त किथे असांजे सैफ जतोई खे या ॿियनि दोस्तनि खे किथे मारे गुम न कयो वञे। उनजे करे असीं जेका पंहिंजो ज़मीर वारा माण्हू, असीं सोचे सम्झ वारा माण्हू
ऐं असांजी जेका पंहिंजो जिदोजहद में हिननि दोस्तनि सां लेफ्ट जे साथियुनि सां गॾु अची वेठा आहियूं त बाबा इहा नाइंसाफ़ी हाणे ख़तमु थियणु खपे, जेका पंहिंजो मारामारी वारो सिलसिलो बंदि थियणु खपे। जान साईं, तव्हां हिन वक़्तु जंहिं पार्टी सां लाॻापियल आहियो उन पार्टी में तव्हां इहो आवाज़ उथारियो आहे त सिंध में ही सूरत हाल हले पई, इन में पार्टी जो को किरदारु या तव्हां जेको अॻुवाण इन मामले खे उथारियो हुजे? सॼी नंढी लेवल ते असांजूं ॻाल्हायूं ॿोलियूं थींदियूं रहनि थियूं, जेका पंहिंजो ऑफ द रिकॉर्ड ऑन द रिकॉर्ड को बि माण्हू हिन रियासत में ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे को ॻाल्हि। पंहिंजो सची ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू जेको आवाज़ उथे थो उहो आवाज़ कटियो थो वञे। भला हिननि नौजवाननि जो कहिड़ो ॾोह आहे जिन खे खणी गुम कयो थो वञे, जिन खे टार्चर करण में गांव ॾिना था वञनि, उनजे करे हर माण्हू ख़ौफ़ ऐं जेका पंहिंजो हुन में मुब्तला आहे, जंहिंजे करे खुली को माण्हू हिन स्टेट जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे त बाबा नाइंसाफ़ी न थियणु खपे। वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। भाउ, तव्हां सां गॾु ॿियो केरु वेठो आहे तव्हां सां गॾु बुख हड़ताल ते? एडवोकेट अब्दुल रज़ाक मीरानी साहब आहिनि, सिविल सोसाइटी सां वाबिस्ता आहिनि। जी जी जी, सही ॻाल्हि आहे। रेडियो वॉइस ऑफ अस्सलाम वालेकुम साईं, एडवोकेट अब्दुल रज़ाक मीरानी साहब, असांजे सामईन खे जेके हिन वक़्तु तव्हांजी सॼी दुनिया में ॿुधनि पिया उन्हनि खे तव्हां इहो ॿुधाईंदव त हिन जबरी गुमशुदगियुनि वारो मामिलो आहे छा ऐं कानून इन बाबति छा थो चवे? साईं, असुल अची पाण में अचण जे कयो त इहो असांखे पाण ख़बर नथी पई माजरा आहे छा। हाणे हिकिड़ो फर्स्ट ईयर जो शागिर्द जी उमिरि जंहिंजी 16 साल आहे, हाणे उनखे राति जो हू छुतो पिया त हुनजे घर में बिगैर एतिरा जे घर में घड़ी दरवाज़ा तोड़े हुनखे खंबे खयो थो वञे, हुते तार बि नथा कराइनि त बाबा असांजो इदारो कहिड़ो आहे, असांजो हिन ते इल्ज़ाम कहिड़ो आहे, असीं हिनखे छो था पिया खणूं। ज़ाहिर आहे हिकिड़ो जो माण्हू ॾोहो करे त हुनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां कोई नालो ॾेई त ॿाहिरि ज़ाहिर कंदो न, बाबा हिन चोरी कई, हिन धाड़ो कई, हिन कंहिंसां को ख़ुदा न खां तकिड़ो को वाकियो पियो आहे। अहिड़ी का ॻाल्हि कान कोन्हे, राति जो अंधेरे में आया ऐं हुनखे खणी हलिया विया, हुनखे पोइ को वेरो जी ख़बर कोन्हे, का ख़बर कोन्हे त केरु माण्हू हुया ऐं किथां जा हुया। असां मजबूरन थी दोस्तनि सां गॾिजी करे असां हाई कोर्ट में पिटिशन था कयूं, असांखे इंसाफ़ खपे। उनखां पोइ असां प्रेस कॉन्फ्रेंस ते वञी असां जेको आहे असां आला इदारनि जे अख़्तियार खे ॿुधाइण था जो भई महिरबानी करे हे असांजी प्रेस कॉन्फ्रेंस तां नोटिस वठो ऐं असांजे निर्णय खे तव्हां बाज़ियाब करायो। उनजो को खर्चे जे 3 ॾींहनि में न निकितो, जंहिंजे करे हाणे मजबूर थी असां कल्ह खां पंहिंजी प्रैक्टिकली हिकिड़ी बुख हड़ताल शुरू कई आहे त मन ख़ुदा करे पोइ असांजो आवाज़ मथे ते पहुचे ऐं असांखे उतां रिलीफ मिले। असांजो मक़सदु हाणे ख़बर त नथी पए थियो छो था खणे, को असांजो मैसेज फोन थी अचे या को रिटर्न में थी वञे त बाबा ही माजरा आहे त असीं हुनखे फॉलो कयूं सिगमो ॾियूं। वधीक तव्हां बहितर सम्झो था, असांजो जवाबु थी वियो हाणे माण्हू छा करे। असांजी मजबूरी आहे त असां वेही करे इदारनि खे ॿुधाए भई असांजो रुकेस था, असांजो हिकिड़ो हिल्क आहे महिरबानी करे तव्हां सहूलियत जो वीचारे खे आज़ादु कयो। प्लस ॿिया जेके तव्हां माण्हू खणियो हुन ते कोई एलिगेशन आहे तव्हां साबित करे हुनखे कोर्ट में पेश कयो। मीरानी साहब, तव्हां कानूनदान आहियो, तव्हां असांजे सामईन खे इहो थोरो सम्झायो, जेकॾहिं इहो अमल कानून जे मथां आहे त पोइ छा इन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ कोर्ट जी का कंटेम्प्ट ठही सघे थी या इन्हनि इदारनि खां को पुछाणो करे सघे थो या कोई पुछाणो न आहे? साईं, हिन जे इदारनि जे ख़िलाफ़ कोर्ट ऑफ कंटेम्प्ट पहिरीं बि थी चुको आहे। तव्हां खे इहा ॻाल्हि नॉलेज में हूंदी त अॻु में वैसा मसइला छा आहिनि। खोड़ सारा मथी सरकार जा माण्हू कोर्ट में ईंदा आहिनि, घणा त पहिरीं ॻाल्हि ईंदा ई कोन्हे, ठीकु आहे। पोइ कोर्ट नोटिस मथे नोटिस मोकिलींदी, उहो जवाबु न ॾींदा आहिनि, पर जेको ईंदो आहे त उहो तव्हां चवंदो बाबा मूंखे का ख़बर कोन्हे। कोर्ट चवंदी बाबा तव्हां असांखे ॿुधायो त भई तव्हां इदारनि जा अॻुवान आहियो, इदारनि जा मालिक लॻा पिया आहियो, अथॉरिटी आहियो, तव्हां ॿुधायो ही माजरा छा पई थिए ऐं ख़ुदा जी ख़ल्क़ जी आख़िर सपोर्ट केरु कंदो, मदद केरु कंदो। त उहो पहिरीं ॻाल्हि ईंदा कोन्हे, पर जेको को ईंदो आहे त उहो जवाबु ॾियण लाइ तयारु बीठो त भई असांखे का ख़बर कोन्हे, मुंहिंजो जवाबु इहो आहे बसि कोर्ट जे। हाणे कोर्ट हुन खां पोइ मथां कदम कहिड़ो खणी त कोर्ट जो कमु आहे, असांजो कमु आहे रुकेश करणु। चंडीगढ़ कोर्ट पहिरीं बि थी चुका आहिनि, फोड़ थिया आहिनि। अहिड़ा तव्हांखे नॉलेज में ॻाल्हि ॼाण हूंदी, अहिड़ा इलाही माण्हू खणी विया आहिनि जंहिंजा मालिक वारस वञनि था, कोर्ट खे रुजू कनि था, पोइ कोर्ट ओतिरो टाइम पीरियड खां पोइ कोर्ट चंडीगढ़ कोर्ट करे थी भई तव्हां असांखे जवाबु ॾियो, हुनजो जवाबु बिल्कुलु निल में हूंदो आहे। को माण्हू ते ज़िम्मेवारी कोन कंदो भई इहो माण्हू असां वटि आहे या असां ॾिठो या असां ॿुधो या असांजी अप्रोच खां मथे का ॻाल्हि कोन हूंदी आहे, वधी आई बसि ख़ामोशी हूंदी आहे, पोइ माण्हू छा थो करे सघे। ऐं कोर्ट को हुनजो जवाबु ॾियो, कोर्ट जी त बाबा असां पंहिंजे हिसाब सां कोर्ट जो कंटिन्यू कोर्ट कयो, हुनजो को ख़र्च नथो रहियासीं छा कयूं। नोटिस मथे नोटिस मोकिलनि था, हुन जवाबु केरु ॾियण लाइ आहे कोन थिया।
साईं एडवोकेट मीराणी साहब, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। हाणे भला तव्हां सां गॾु ॿियो केरु वेठो आहे जेको ॻाल्हाइण चाहींदो? जी जी हाँ सर, आऊं जेको आहे हूं बुनियादी तौर ते माना हिकिड़ो माना अख़बार में लेखक आहियां, कालम निसार लगारी। ठीकु आहे। तव्हां अॼु हिते एहतजाजी मुज़ाहिरे में वेठा आहियो, हिन जबरी गुमशुदगियुनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं इहो मामिलो काॾे पियो वठी वञे रियासत खे? हा भई, इहो ॿई शयूं आहिनि। हिकिड़ो त हिकिड़ो माना या मिसोलिनी जी जेका आमलियत हुई, अहिड़े क़िस्म जी जेका जेको आहे माना गैर जमहूरी रवैया जेको माण्हू आवाज़ न उथारे सघे, या सूरत हाल किसी बि वञे आस्ते आस्ते माना जेको आहे न, अहिड़े पासे अनारकी आहे, ॿिए पासे माना समाजी अदम तहफ़ुज़ जो एहसास हर सतह ते आम माना हिकिड़ो यानी छा चइजे माना जेको कानून खां माना जेको आहे मथां अमल कानून जहिड़े कानून जी हुकुमरानी हा हली इहो आहे त ख़ुदि जेके मिसाल तौर ते माना मुंहिंजो त इहो आहे त माना जेके वफ़ाक़ परस्त पार्टियूं आहिनि या जेके जमहूरी कुवतूं आहिनि उहे सवाल खे खणनि, उहे अञा कोन पियो खणनि। मूंखे माना हिकिड़ो त दुख आहे ऐं अफ़सोस पए त जेके माना पार्लियामेंट में जेके वेठल थियूं आहिनि उहे छो नथियूं हुन ते खणनि आवाज़। सॼो पार्लियामेंट में हिकिड़ो फोरम आहे, या त असां उन्हनि ते प्रेशर विझूं, हिकिड़ो तरीक़ेकार इहो थी सघे थो माना हिकिड़ो जेको रद्देअमल कीअं थी सघे थो। बाक़ी एहतजाज मुज़ाहिरा आहिनि माना हिकिड़ो उहो समाज जो रद्देअमल आहे, उहो हाणे वधणु लॻो आहे, अॻे खां वधियो आहे। जो पीउ या पाण पुट गाइब थींदो त उहो आख़िर कीअं वेहंदो न, छा कंदो? तव्हां लेखक बि आहियो, तव्हां समाज जे चुरपुर ते नज़र बि रखो था। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जेकी हुकूमत करे पई सिंध हुकूमत में, उन जी ख़ामोशी इन समूरे मामले ते हिकु पासे त ख़ामोशी आहे, ॿिए पासे उन्हनि जा पंहिंजा टे माण्हू खजिजी था वञनि त उन लाइ उन्हनि जो वफ़ाक़ सां झेड़ो थियण ते अची थो वञे। इन समूरी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सर इहो वॾो सवाल आहे। इहो सिंध जे माना जेको हर समझदार हल्के जेको अख़बार थो पढ़े, जेको अवामी आवाज़ थो पढ़े, जेको दुनिया जी जेका माना जेके अख़बार थो पढ़े, सोशल मीडिया ते थो ॾिसे, उनजे अॻियां इहो वॾो सवाल आहे त जेके उहे जेकॾहिं वञा था असेंबली में आवाज़ थो उते जा पुट धीअरूं माइट मिट कोन्हनि, त इहो वॾो सवाल आहे। निसार लगारी साहब, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। तव्हां सां हाणे गॾु ॿियो केरु वेठो आहे जेको ॻाल्हाईंदो असां सां? इंसानी हक़ जी कमीशन तरफ़ां साईं आहे साईं मुदीर लाला अब्दुल हलीम अॻवान HR हैदराबाद। हा सर, मां लाला अब्दुल हलीम शेख आहियां, HR कोऑर्डिनेटर। जी सर। इहो अगरि असां ओवरऑल ॾिठो वञे त जहिड़ी तरह सिंध मां बिलख़ुसूस जेके असांजा मिसिंग पर्सन गाइब था कया वञनि, त इहो हिकिड़ो वॾो अलूमियो आहे त सिंध सां इहो छो थो कयो वञे, सिंध जे माण्हुनि खे ई छो थो खयो वञे, ॿुधो? जी जी। असां हिन HRCP जेको मज़म्मत बि कई आहे, असां हिन जे लाइ जोर बि कयूं था पिया त बाबा हे जेके मिसिंग था पर्सन थिया था हिनखे अगरि उन्हनि खे को डिफॉल्ट में आहिनि उन्हनि खे कोर्टनि में छो नथा पेश कयो। त बहरहाल असां हिन जेके मिसिंग पर्सन थिया आहिनि हिन जी भरपूर मज़म्मत कयूं था पिया, ॿुधो न सर? जी जी। सो इहो मुंहिंजो पंहिंजो हिकु थिंकिंग आहे त इहो जेको आहे ग़लति थिए थो ऐं मां हिन जी मज़म्मत थो कयां पियो। सर हुकूमत जी सतह ते बि हाई लेवल असांजी जेके काउंसिल मेंबर हिन जेके HRCP जा उन्हनि बि हिन मिशन कयो आहे त भई हिनखे हाईलाइट कयो वञे ऐं इहे असांजी हेड ऑफिस ताईं मसइला बयान थियनि था पिया ऐं उहो बि एहतजाज में कराची में लाहौर में जिते बि थिए थो पियो एहतजाज कयो वञे थो पियो। त HRCP बिल्कुलु हाईलाइट करे थी हिन मसइलनि खे त हिन जेके मिसिंग पर्सन हिन वटि थिया आहिनि उनखे कयो कोर्टनि में पेश कयो। वॾी महिरबानी लाला रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। वॾी महिरबानी तव्हां हिन क़ाबिल सम्झो मूंखे। ॿियो केरु आहे तव्हां सां गॾु जेको ॻाल्हाइण चाहींदो? ठीकु आहे। मुजीब साईं, तव्हां अॼु पंहिंजे भाउ सैफ जी बाज़ियाबी जे लाइ हिते वेठा आहियो।
तव्हां जीअं त उन जा भाउ आहियो त घर जी सूरताल इन सॼी गुमशुदगी खां पोइ सैफ जी छा सूरताल आहे? घर जी, घर में छा हालत आहे? साईं आउं सेव जतोई जो भाउ आहियां ऐं जंहिं ॾींहं खां वठी सेव जतोई खे खयो वियो आहे उन ॾींहं खां वठी असांजी घर जी सूरत ॾाढी ख़राबु आहे। मुंहिंजी अमड़ जी तबियत ॾाढी नासाज़ थी वई आहे ऐं मुंहिंजा बिरादर मुंहिंजी सिस्टर आरास में अची विया आहिनि। सो तमामु ॾुखंदड़ जेको आहे सो सूरत हाल आहे। असीं ॾाढा परेशान आहियूं। घर में त जीअं असांजी आम ड्यूटी हूंदी आहे उनजी बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। बिल्कुलु ईअं सम्झो त घर जी रूटीन खाइण पीअण इहो सभु कुझु न हुजण बराबरि आहे। असां ॾाढा परेशान थी विया आहियूं ऐं मुंहिंजी अमड़ ॾाढी जेको आहे सो बीमार आहे इन वजह सां। अच्छा, मुंहिंजी असांजे सामाइन खे इहो ॿुधायो त सैफ जो खॼजण जो तव्हांखे छा थो रीज़न सम्झ में अचे? छा हुनजो कंहिंसां उथण वेहण अहिड़ो हुयो या को अहिड़ी का वाबस्तगी हुई? छा मामिलो तव्हांखे सम्झ में थो अचे? असल में सैफ जेको स्टूडेंट आहे 11वीं क्लास जो स्टूडेंट आहे काकोबाग कॉलेज जो ऐं हुनजी अहिड़ी का बि सियासी एक्टिविटी ऐं क्रिमिनल एक्टिविटी या अहिड़ी का बि शइ कोन्हे कई। घर में साबरीन हिसाब सां उहो रहंदड़ छोकिरो हुयो ऐं बिल्कुलु होशियारु हो पढ़ाई में। हुनजो कंहिं बि सियासी तंज़ीम सां ऐं कंहिं सां बि हिनजो वास्तो न हुयो। पर असांजो मुतालबो इहो आहे त सेफ जतोई खे अगरि को बि अहिड़ो इशू आहे या हुनजे मथां को बि अहिड़ो केस आहे त हुनखे जेको आहे सो पेश कयो वञे कोर्टनि में। कोर्ट पेश करे हुनजे मथां अगरि को केस मुंहिंजे मथां भले केस हलाए वञे। अदरवाइज़ हुनखे बाज़ियाब कयो वञे। ॿी सूरत में इहा असांजी हिकु आलम जी बुख हड़ताल आहे उहा जारी रहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो तनवीर आरिज़ आहे ऐं अॼु हिते हैदराबाद प्रेस क्लब ते सेफ जतोई जे लाइ जेको आहे सो बुख हड़ताल रखी वई आहे। 7 ॾींहंनि जो हुननि में असीं हमदर्दी तौरु शामिल थिया आहियूं छो त असांजो हिननि जो दुख साॻियो आहे। सेफ जतोई जेको 16 सालनि जो नंढड़ो मासूम शागिर्द आहे हुनखे जेको आहे सो रियासती इदारनि खां बि गुम कयो आहे। साॻी सूरत हाल असांजे फादर जी बि आहे त हुनखे 5 महीना गुज़रण जे बावजूद बि असांखे का ख़बर न आहे पई। हुनखे बि रियासती इदारा पंहिंजा ऑफिस ॾींदड़ जेको आहे सो खंबे विया आहिनि। तो हिन वक़्तु असीं जेको आहे सो हिननि सां हमदर्दी तौरु शामिल आहियूं पर हुनजे फादर जी इलाही जेको आहे सो परेशान हालत में आहे। उहो चए थो त मुंहिंजो मासूम ॿार आहे उहो मतिलबु कहिड़ी क्रिमिनल एक्टिविटी में शामिल थी सघे थो त जंहिंखे रियासती इदारनि खणी गुम करे छॾियो आहे। पोइ असीं अपील था कयूं त असां सभिनी जी जेके बि तमामु क़ौमी कारकुननि खे खपे गुम करे थो वञे जंहिंमें असांजो फादर खादुम हुसैन आली जो आहे, सेफ जतोई आहे, हिदायत लोहार आहे, रज़ा जवाहर आहे या ॿिया जेकी कुलबी आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे सो आज़ादु कयो वञे। पर जेकॾहिं हुननि जो को ॾोह बि आहे साईं चवंदा था अचूं त असांजे माण्हुनि जो अगरि को ॾोह आहे त हुननि खे अदालतुनि में पेश कयो ऐं हुननि खे जेको आहे एहतिसाब करण जो अदालतूं रखनि थियूं। अदालतूं एतिरियूं बेबस त न आहिनि जेके वज़ीर आज़म खे हटाइनि थियूं त मतिलबु असांजे माण्हुनि लाइ को इंतिसाब न करे सघनि थियूं। त अॼु बि असीं हिते एहतिजाज में वेठा आहियूं ऐं असां इहा डिमांड था कयूं त सेफ जतोई खे ऐं ॿिया जेके बि क़ौमी कारकुन आहिनि खादुम हुसैन आली जो खे जल्द सां जल्द बाज़ियाब कयो वञे। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।